ओके बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एंड अस्सलाम वालेकुम। अॼु असां हाणे शुरू कयूं था ओरिएंटेशन जेको क्लास आहे सिंधी जो। पहिरीं त सिंधी खे जेको हुन जो सिलेबस आहे असां उनखे डिस्कस कंदासीं। जेको सिंधी CSS जो सिलेबस आहे। आई होप तव्हांखे स्क्रीन बि जेको आहे त शो थींदी हूंदी। जी त हाणे असां स्टार्ट कयूं था सिंधी जो जेको सिलेबस आहे उनखे पहिरीं असां डिस्कस कंदासीं। हाणे जीअं त तव्हां ॾिसंदा त जेको सिलेबस में पहिरियों टॉपिक आहे उहो आहे सिंधी ॿोलीअ जी क़दामत। ठीकु आहे, जंहिंखे असां सिंधी ॿोलीअ जो जेको आहे त बुनियाद बि चवंदा आहियूं। ऐं हिकिड़ो ही जेको टॉपिक आहे न उहो त एग्ज़ाम जे पॉइंट ऑफ व्यू खां ही जेको पहिरियों वारो असांजो टॉपिक आहे इहो इलाही अहम आहे ऐं असांखे हिन टॉपिक खे जेको आहे न लाइक तयारु करिणो आहे। हिन टॉपिक खे असांखे बिल्कुलु बि छॾिणो न आहे। कहिड़ो? नंबर 1 सिंधी ॿोली जी क़दामत। हाणे इन में छा आहे त ॿ जेके आहिनि असां वटि शयूं अची वञनि थियूं। हिकिड़ो आहे त सिंधी ॿोलीअ बाबति आलमनि जा नज़रिया। हाणे जॾहिं तव्हां जॾहिं बि कोई बि पास पेपर खणी ॾिसंदा, चाहे उहो CSS जो पेपर हुजे या PCS जो पेपर हुजे, त तव्हांखे उन में जेको आहे न हिकिड़े टॉपिक ते सवाल मिलंदो ई मिलंदो। लाइक तव्हां ॾिसंदा त तव्हांखे मिलंदो त सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति जेके आलमनि जा नज़रिया आहिनि या जेके राया आहिनि उहे लिखो। कहिड़ो? सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति। त हाणे ही जेका सिंधी ॿोलीअ जी क़दामत आहे, इन सिंधी ॿोलीअ जी क़दामत जे बारे में जेके मुख़्तलिफ़ आलिम आहिनि उन्हनि नज़रिया पेश कया आहिनि। मतिलबु उन्हनि ओरिजिन ॿुधायो आहे त सिंधी ॿोली जो त सिंधी जेका ॿोली आहे उहा किथां खां शुरू थी ऐं उन जो जेको आहे त ॿियनि ॿोलियुनि सां कहिड़ो वास्तो आहे। उहा संस्कृत मां निकिती या संस्कृत जेको आहे त उन सिंधी ॿोलीअ मां निकिती। मतिलबु त कुझु असां वटि आलिम आहिनि जिन पंहिंजा नज़रिया पेश कया आहिनि ऐं उन आलिमनि जे नज़रियनि खे पढ़णु जेको आहे न इलाही जेको आहे त असां लाइ ज़रूरी आहे, छाकाणि त उहो एग्ज़ाम में ईंदो ई आहे ऐं इहो मेन डोमेन आहे। ठीकु आहे, पोइ इन में असां वटि जेके आलिम आहिनि उन्हनि में हिकिड़ो जेको आलिम आहे उहो आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। ऐं असां वटि जेको आहे त ॿिया बि आलिम आहिनि जिन में असां एग्ज़ाम्पल वठूं था गुलाम अली अलाना साहब जो नंबर 1, गुलाम अली अलाना साहब। ऐं ॿियो असां वटि आहे डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर नबी बख्श बलोच। ऐं डॉक्टर सिराजुल हक मेमण आहे। मतिलबु काफ़ी सारा जेको आहिनि असां वटि अदीब आहिनि, 4-5 जिन पंहिंजा सिंधी ॿोलीअ जे बाबति नज़रिया पेश कया आहिनि। ठीकु आहे, त उहे नज़रिया असांखे हिननि जा पढ़णा आहिनि ऐं पढ़ी करे पोइ बाद में असांखे ॾिसणो आहे त असां उन्हनि खे नज़रियनि मां कहिड़े नज़रे ते जेको आहे त वधीक एग्री थियूं था ऐं कहिड़ो नज़रियो असांखे मुस्तंद लॻे थो, पोइ असांखे उनखे जेको आहे त सपोर्ट करिणो आहे। ठीकु आहे, त ही वारो जेको टॉपिक हूंदो पाण बिल्कुलु एंड में आख़िर में कंदासूं, छाकाणि त पहिरीं तव्हांखे जेके ॿिया पार्ट आहिनि सिंधी पेपर जे सिलेबस जा तव्हांखे उहे कवर करणु ज़रूरी आहिनि। छाकाणि त ॾिसो न, पहिरीं तव्हां अदीब पढ़ो, डॉक्टर नबी बख्श बलोच खे पढ़ो, डॉक्टर गुलाम अली अलाना साहब खे पढ़ो, डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शानी खे पढ़ो। जॾहिं तव्हां वटि अदीबनि जे बारे में थोरी घणी मालूमात हूंदी, तव्हांखे उन्हनि जे बारे में नॉलेज हूंदी, त बाद में जॾहिं तव्हां उन्हनि जा नज़रिया पढ़ंदा त तव्हांखे मतिलबु मुश्किल कोन लॻंदो। ऐं जॾहिं तव्हां शुरू में ई एॾा वॾा आलिमनि जा नज़रिया पढ़ंदा त तव्हांखे इलाही मुश्किल लॻंदो। इहो थी वियो हिकिड़ो टॉपिक। ॿियो आहे सिंधी ॿोलीअ जा अहम लहजा। लास्ट टाइम कुझु स्टूडेंट तव्हां मां मुंहिंजो लेक्चर बि वरितो हूंदो, जे त सिंधी ॿोलीअ जा कुझु लहजा हूंदा आहिनि जिन खे उतरादी लहजो चइबो आहे, लाड़ी लहजो चइबो आहे, लासी, मतिलबु इलाही सारा लहजा आहिनि। त उहे पढ़णा आहिनि जिते डॉक्टर गुलाम अली अलाना साहब जो कमु थियल आहे। ठीकु आहे, त ही ॿ टॉपिक जेको आहे त असांखे एनी हाउ कवर करणा आहिनि। हाणे पहिरीं अची वञे थो सिंधी लोक अदब। हाणे मां सिंधी लोक अदब खे कटियां थी। हाणे हिन जो मतिलबु इहो न आहे त मां इहो टॉपिक कोन पढ़ाईंदमि, पर मां तव्हांखे ॿुधाईंदमि त तव्हांजो इहो टॉपिक कीअं कवर थी वेंदो। हाणे उन खां बाद में मां हिकु मिंट तव्हांखे वाइट बोर्ड ते जेको आहे त सम्झायां त एक्चुअली न असांखे न हिन सिलेबस खे कीअं जेको आहे त तयारु
करणो आहे। हाणे जी ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल असां जॾहिं ॾिसंदासूं न त ॻाल्हि कयूं पिया सिंधी पेपर जी, त जेको सिंधी जो पेपर आहे न CS जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं त असांखे हुन में 4 सवाल करणा हूंदा आहिनि, ठीकु आहे। घणा सवाल करणा हूंदा आहिनि? 4। हाणे उन्हनि मां जॾहिं असां ॾिसूं त जेको हिकिड़ो सवाल हूंदो आहे न, उन में असांखे तर्जुमे वारो सवाल मतिलबु करणो हूंदो आहे। तर्जुमे वारो सवाल कीअं करणो हूंदो आहे त हिकिड़ो जेको आहे त असांखे अंग्रेज़ीअ जो पैसेज ॾिनल हूंदो आहे जंहिंखे असां सिंधी में तर्जुमो कंदा आहियूं, ऐं ॿियो जेको आहे त असांखे सिंधी में तर्जुमो ॾिनल हूंदो आहे जंहिंखे असां अंग्रेज़ी में तर्जुमो कंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे इहो हिकिड़ो सवाल त थी वियो। हाणे ॾिसो जॾहिं तव्हां CS जी तयारी कंदा आहियो त तव्हांखे इनखे तयारु करण जी ज़रूरत न आहे पवंदी। तव्हांजी अंग्रेज़ी सुठी थी वेंदी आहे त कंहिं बि तव्हां सिंधीअ जे आसान पैसेज खे अंग्रेज़ीअ खे में आराम सां तर्जुमो करे सघो था, ठीकु आहे। हाणे रही ॻाल्हि अंग्रेज़ीअ वारो पैसेज वरी सिंधीअ में तर्जुमो करणु, त उहो बि तव्हांखे आराम सां अची वेंदो आहे। हाणे ॾिसो न असां पाण वटि बाक़ी घणा सवाल बचा जेके असांखे जेको आहे त करणा आहिनि। उहे घणा सवाल करणा आहिनि? 3 करणा आहिनि, ठीकु आहे। हाणे ॾिसो 3 सवाल सिर्फ़ु असांखे करणा आहिनि सिंधी जे सिलेबस मां। हाणे उन्हनि मां बि जेकॾहिं असां पंहिंजे हुन पेपर खे विरहायूं, लाइक फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां हिकिड़ो जेको आहे त विरहायां थी उन में असांजो हिकिड़ो जेको डोमेन आहे उन में असांजा अची वञनि था अदीब, ठीकु आहे। हाणे जॾहिं तव्हां ॾिसंदव त अदीबनि ते कोई न कोई सवाल पुछियो वेंदो आहे, कंहिं हिकु अदीब ते ज़रूरु सवाल पुछंदा आहिनि। हाणे कहिड़ा कहिड़ा असांजा मशहूरु अदीब आहिनि जिन खे असांखे तयारु करणो आहे। हाणे हिकिड़ो असांजो मशहूरु अदीब आहे डॉक्टर नबी बख्श बलोच, ठीकु आहे। उन खां बाद में ॿियो असांजो आहे मिर्ज़ा कलीच बेग, ठीकु आहे। ॿियो असांजो आहे डॉक्टर अब्दुल करीम संदेलो, उन खां बाद में असांजो ॿियो आहे गुलाम अली अलाना साहब, उन खां बाद में ॿियो असांजो आहे डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी, डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी, ठीकु आहे। डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी। हाणे जॾहिं तव्हां पास्ट पेपर ॾिसंदा त उन्हनि मां जेको आहे न कॾहिं हा काको भीरूमल, येस वेरी गुड, मूंखे जेको आहे त यादि ॾियारण लाइ हाणे हिकिड़ो ॿियो आहे काको भीरूमल। उन खां अलावा मोहम्मद उस्मान डेपलाई, उहो बि असांखे जेको आहे त तयारु करणो आहे। हाणे हर साल न हिकु सवाल हिन अदीबनि मां पुछियो ई पुछियो वेंदो आहे। हाणे या त उहो डॉक्टर नबी बख्श बलोच ते सवाल ॾींदा आहिनि, या उहो मिर्ज़ा कलीच बेग ते सवाल ॾींदा आहिनि, या डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब ते ॾींदा आहिनि, या गुलाम अली अलाना साहब ते सवाल ॾींदा आहिनि, या डॉक्टर जेको होलचंद मोलचंद गुरबख्शाणी आहे उन ते सवाल ॾींदा आहिनि, या काके भीरूमल ते सवाल ॾींदा आहिनि, या मोहम्मद उस्मान डेपलाई ते सवाल ॾींदा आहिनि, ठीकु आहे। त हाणे तव्हांजो जेको हिकिड़ो सवाल आहे न उहो तव्हांजो थी वेंदो अदीबनि मां, बाक़ी तव्हांजा बचंदा 2 सवाल। हाणे ॾिसो जॾहिं तव्हां हिनखे तयारु कंदा न डॉक्टर नबी बख्श बलोच खे, त हिन जा 2 वॾा अहम कारनामा आहिनि डॉक्टर नबी बख्श बलोच जा, ठीकु आहे। कहिड़ा हिन जा 2 वॾा कारनामा आहिनि? पहिरियों हिन जो जेको वॾो कारनामो आहे त हुन डॉक्टर नबी बख्श बलोच सिंधी जेका ॿोली आहे उन बाबति नज़रियो पेश कयो आहे। छा पेश कयो आहे? नज़रियो, सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति। उन खां बाद में हिन जो जेको ॿियो वॾो कारनामो आहे त हिन सिंधी लोक अदब खे सहेड़ियो आहे, सिंधी लोक अदब खे सहेड़ियो आहे। उन खां बाद में ॿिया बि हिन जा कारनामा आहिनि, पर मेन जेके मेजर कारनामा आहिनि उहे ही 2 कारनामा आहिनि, ठीकु आहे। त हाणे ॾिसो जॾहिं तव्हां डॉक्टर नबी बख्श बलोच खे एज़ अ अदीब मतिलबु तयारु करियो था त तव्हांजो हिकिड़ो नज़रियो हितां जेको आहे त तयारु थी वियो न तव्हांजो हिकिड़ो नज़रियो। उन खां बाद में तव्हांजो ॿियो टॉपिक बि हितां तयारु थी वियो त सिंधी लोक अदब, ठीकु आहे, जेको पाण 2 नंबर ते जेको सिलेबस में टॉपिक हुयो,
ठीक आहे। हाणे उन खां बाद में जॾहिं असां मिर्ज़ा कलीच बेग जी ॻाल्हि कंदासूं त मिर्ज़ा कलीच बेग खे छा चयो वेंदो आहे त मिर्ज़ा कलीच बेग खे तर्जुमन जो बादशाह चयो वेंदो आहे। छा? तर्जुमन जो बादशाह। हिन जेके मतिलबु ज़्यादातर जेके बुक्स आहिनि न उन्हनि खे तर्जुमो कयो आहे, चाहे उहे अफ़साना हुजनि, नॉविल हुजनि या ड्रामा हुजनि या जेको आहे त मज़मून हुजनि, हिन उन्हनि खे तर्जुमो कयो आहे। ठीकु आहे। त हाणे हिते तव्हां हिन जा जेको आहे त मुख़्तलिफ़ नॉविल बि पढ़ंदव, मतिलबु उन्हनि जा नाला बि पढ़ंदव, अफ़साना बि पढ़ंदव, तव्हां हिते जेको आहे त वरी छा पढ़ंदव? ड्रामा बि पढ़ंदव। इन खां अलावा हिननि जा बि तव्हां पढ़ंदव। हाणे उन खां बाद में ॿियो आहे गुलाम अली आलाना साहब। हाणे हिन जा जेके ॿ मेजर कारनामा आहिनि न, उहो कारनामा आहिनि हिकिड़ो त हुन सिंधी जेका असांजी सिंधी ॿोली आहे उन बाबति हिकु नज़रियो पेश कयो आहे। ठीकु आहे। ऐं हिन खां बाद में जेके असांजी सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि उन्हनि ते कमु कयो आहे। हाणे ॾिसो त तव्हांजो हितां अगेन सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो नज़रियो तव्हांजो हितां कवर थी वियो जॾहिं तव्हां नबी बख़्श बलोच खे एज़ अदीब पढ़ो था। ॿियो तव्हांजो जेको नज़रियो आहे उहो गुलाम अली अलाना खे जॾहिं असां एज़ अदीब जेको आहे त तयारु कयो त असांजो ॿियो लहजो बि तयारु थी वियो नज़रियो। ऐं हुन खां बाद में असांजो सिंधी ॿोलीअ जा लहजा बि तयारु थी विया। ठीकु आहे। हिन खां बाद में हिन पंहिंजा ॿिया बि काफ़ी बुक्स लिखिया आहिनि, नॉविल अफ़साना जिन में चोर आहे, लाश आहे, उहे पाण जॾहिं पढ़ंदासूं त तव्हांखे ख़बर पवंदी। त मतिलबु हिते बि ॾिसो मिर्ज़ा कलीच बेग में बि तव्हांखे नॉविलनि जा कुझु नाला यादि थिया, नबी बख़्श बलोच में बि कुझु नॉविलनि जा नाला यादि थिया, गुलाम अली अलाना में बि तव्हांखे कुझु नॉविलनि जा नाला यादि थिया। इहे नॉविल मां हिते लिखंदी थी वञा त इहे तव्हांखे नाला यादि थिया। ऐं उन खां बाद में जॾहिं असां डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब जी ॻाल्हि कंदासूं त सिंधी लोक अदब खे सहेड़ण में हमेशह ॿिनि शख़्सियतनि जो जेको आहे त हथु रहियो आहे। हाणे उहे कहिड़ियूं ॿ शख़्सियतूं आहिनि जिन जो हथु रहियो आहे? हिकिड़ो आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच जेको असां हिते पढ़ी आयासीं। स्क्रीन शो नथी थिए? बोर्ड ते त मां लिखां थी पई, विज़िबल आहे तव्हांखे? ओके ओके। त हाणे डॉक्टर अब्दुल करीम जेको संदेलो साहब आहे उन्हनि बि सिंधी लोक अदब ते कमु लिखियो आहे। त हाणे हितां तव्हांजो जेको सिंधी लोक अदब आहे उहो त बिल्कुलु तयारु थी वियो। छो तयारु थी वियो? त बाबा असां हुन में डॉक्टर नबी बख़्श बलोच जूं जेके ख़िदमतूं हुयूं सिंधी लोक अदब खे सहेड़ण में, असां उहे बि तयारु कयूं। ऐं जेके डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब आहे जेके उन जूं सिंधी जेको आहे त लोक अदब में सहेड़ण में ख़िदमतूं आहिनि, असां पाण उहे बि तयारु कयूं। त हाणे असांजो ईअं जेके आहिनि त ही टॉपिक तयारु कंदे कंदे असांजा जेको आहे त सम्झो मज़ाक में असांजा जेको आहे त मज़ाक में कुझु टॉपिक्स तयारु थी विया, मतिलबु अदीबनि खे तयारु कंदे कंदे। हाणे जेको आहे त हिन अदीबनि खे हाणे हिन अदीबनि खे तयारु कंदे कंदे असांजा कहिड़ा टॉपिक जेको आहे त तयारु थी विया। लाइक नबी बख़्श बलोच खे तयारु कयोसीं, सिंधी लोक अदब, सिंधी ॿोली जो नज़रियो। हुन खां बाद में डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब खे तयारु कयो त असांजो सिंधी लोक अदब तयारु थी वियो। गुलाम अली अलाना साहब खे तयारु कयो त असांजी सिंधी ॿोलीअ जा लहजा, सिंधी ॿोलीअ जो नज़रियो। त अहिड़े क़िस्म सां जॾहिं असां हिन अदीबनि खे तयारु कंदासीं त असांजा जेके ॿिया टॉपिक्स हूंदा उहे बि पंहिंजे लेखे तयारु थी वेंदा। ठीकु आहे, क्लियर? हाणे उन खां बाद में ॿियो आहे डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी। ठीकु आहे, मां क्वेश्चन आंसर्स लास्ट में वठंदमि। हाणे हुन खां बाद में ॿियो आहे डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी। हाणे जॾहिं असां डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी जी ॻाल्हि कंदासूं त हिन हिकु नूरजहान जेको आहे त नॉवल बि लिखियो आहे। ऐं उन खां बाद में डॉक्टर होलचंद मोलचंद जेको गुरबख्शाणी आहे उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जे रिसाले ते बि कमु कयो आहे। ऐं काके भीरूमल खे जॾहिं पढ़ंदासीं त हिननि तारीख़ ऐं तहक़ीक़ ते कमु कयो आहे। असां जेकॾहिं मोहम्मद उस्मान डेपलाई जे बारे में पढ़ंदासीं त हिननि जो हिकिड़ो तारीख़ी नॉवल आहे, उहो नॉवल तमामु घणो मशहूरु आहे। तव्हां मां कोई ॿुधाए सघे थो उन नॉवल जो नालो जंहिंखे मोहम्मद उस्मान डेपलाई लिखियो आहे? सांगड़। गुड। ठीकु आहे। त हाणे इहो असांजो हिकिड़ो सुवालु हितां तयारु थी वियो। कहिड़ो वारो सुवालु असांजो तयारु थी वियो? असांजो तयारु थी वियो अदीब। हाणे अदीबनि खां बाद में असांजो ॿियो जेको टॉपिक्स ईंदा आहिनि सिंधी शाइर। सिंधी शाइर
हाणे जेके सिंधी शाइर आहिनि न उन्हनि खे असां ॿ जेको आहे त कैटेगरीज़ में विरहाईंदासूं। हाणे हिकिड़ा आहिनि असांजा जदीद शाइर, ठीकु आहे। हाणे जॾहिं असां जदीद शाइरनि जी ॻाल्हि कंदासूं न त जदीद शाइर जेके आहिनि असांजा उन्हनि में नालो अची वञे थो पहिरियों शेख अयाज़, ऐं ॿियो असांजो नालो अची वञे थो उस्ताद बुखारी, टियों असांजो नालो अची वञे थो तनवीर अब्बासी, ऐं ॿिया जेके असांजा शाइर आहिनि क़दीम असां उन्हनि में जेकॾहिं नालो ॾियूं त असांजो उन्हनि में सचल सरमस्त अची वञे थो, शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो अची वञे थो, ठीकु आहे। त हाणे जॾहिं असां जदीद शाइरनि जी ॻाल्हि कंदासूं न त तॾहिं तव्हांखे हमेशह जेको सुवालु ईंदो आहे न हिन टिनी ते ई पुछियो वेंदो आहे। ॿिया बि शाइर आहिनि पर ज़्यादातर तव्हांजो जेको सुवालु आहे या त शेख अयाज़ ते पुछी वठंदा आहिनि या जेको आहे त शेख अयाज़ ते इहो सुवालु ईंदो आहे त भाउ हिन सिंधी शाइरीअ में जिदत आंदी, नवाण आंदी, ऐं उस्ताद बुखारी ते इहो सुवालु ईंदो आहे त उस्ताद बुखारी खे अवामी शाइर चयो वेंदो आहे, ऐं ॿियो तनवीर अब्बासी आहे उन ते सुवालु ईंदो आहे। ठीकु आहे, त हिकिड़ो सुवालु तव्हांजो इतां बि थी वेंदो शाइरनि मां। हाणे उन खां बाद में असांजो जेको टियों टॉपिक आहे उहे हूंदा आहिनि सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर। छा? सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर। सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर। हाणे उन्हनि में जेके असांजा जेके अहम दौर आहिनि उहे नंबर 1 आहे, ठीकु आहे। पहिरीं असांजो दौर आहे सुमरन जो दौर, ॿियो असांजो आहे समन जो दौर, ठीकु आहे। पहिरियों आहे सुमरन जो दौर, ॿियो आहे समन जो दौर। उन खां बाद में टियों आहे तालपुरनि जो दौर, ऐं चोथों आहे कल्होड़नि जो दौर, ठीकु आहे। चोथों आहे कल्होड़नि जो दौर। ओके, ठीकु आहे। हाणे हिन मां जेके सवाल पुछिया वेंदा आहिनि उहो जेको आहे सुमरन जे दौर ते बि सवाल ईंदो आहे, ऐं उन खां अलावा समन जे दौर ते बि सवाल पुछियो वेंदो आहे, टालपुरनि जे दौर ते बि सवाल पुछियो वेंदो आहे, कल्होड़नि जे दौर ते बि सवाल पुछियो वेंदो आहे। कल्होड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर चयो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ा अज़ीम जेके शाइर आहिनि हिन दौर सां बिलोंग रखनि था, ऐं उन खां बाद में ॿियो अरगुननि मुगलनि ऐं तरखाननि जो बि दौर आहे, पर उहो अहम कोन्हे, उहो कोन पढ़ंदासूं छो त उन ते जेको सवालु आहे उहो कोन पुछियो वेंदो आहे। उन वक़्तु सिंध ते जेका हुकूमत हुई ऑब्वियसली धारियनि जी हुई, त उन जेको आहे न दौर में जेको असांजो सिंधी अदब या सिंधी जेका ॿोली हुई न उन काई वाध वेझ कोन कई हुई, उन जी काई तरक़ी कोन थी हुई। हा, बाक़ी उन खां बाद में न असां वटि अचे थो ॿियो दौर अंग्रेज़नि जो दौर। असां अंग्रेज़नि जे दौर खे जेको आहे न प्रिपेयर कंदासीं। हाणे असां अंग्रेज़नि जे दौर खे प्रिपेयर छो कंदासीं, छाकाणि त हिन दौर में जेको आहे न नंबर 1 सूरत तख्ती ठही, ऐं सूरत तख्ती ठहण खां बाद में जेको असांजो सिंधी नसरी अदब आहे न उन ॾाढी तरक़ी कई। उन मतिलबु जेको आहे त पंहिंजी विधवाज कई सिंधी नसरी अदब। हाणे सिंधी नसरी अदब कहिड़ो हूंदो आहे, उन में असांजा नंबर 1 अची वञनि था अफ़साना, उन खां बाद में असांजा अची वञनि था ड्रामा, असांजा अची वञनि था नॉवल, उन खां बाद में असांजा अची वञनि था सफ़रनामा, ठीकु आहे। त हीअ असांजो आहे सिंधी नसरी अदब, इहो अंग्रेज़नि जे दौर में पढ़ंदासूं। पर मां तव्हांखे हिते ॿुधाईंदी हलां त जेको अफ़साने खे बि असां डिटेल में पढ़णो आहे त अफ़साने जी शुरूआत लाइक शुरूआती दौर, ॿियों दौर, टियों दौर, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जेको आहे त असां इन्हनि खे बि डिटेल में पढ़ंदासूं। ड्रामे जी शुरूआती दौर, ड्रामे जो ॿियों दौर, टियों दौर, अहिड़े तरीक़े सां नॉवल बि। हाणे जॾहिं पाण मिर्ज़ा कलीज बेग पढ़ूं पिया या ॿिया जेके आहिनि अदीब उहे पढ़ूं पिया त उन अदीबनि में असां पढ़ूं पिया त इन्हनि मां काफ़ी सारा अफ़साना बि तर्जुमो कया, ड्रामा बि तर्जुमो कया ऐं नॉवल बि तर्जुमो कया, ठीकु आहे। त हाणे उहे जेके आहिनि असांखे हिते कमु ईंदा, छाकाणि जॾहिं असां नॉवल जे पहिरें दौर जी ॻाल्हि कंदासीं त ऑब्वियसली मिर्ज़ा कलीज बेग जो नालो ॾींदासूं। मिर्ज़ा कलीज बेग जो नालो ॾींदासूं त असां हुनखे एज़ अ अदीब करे पढ़ियो हुयो, त असां हुनजा जेके तर्जुमा थियल नावल हुया उहे बि पढ़िया हुया, ऐं असां हुनजा जेके तिबेज़ात नॉवल हुया जेके पाण लिखिया हुयईं उहे बि पढ़िया हुया। त हिते असां उहे मिसाल ॾींदासीं। अहिड़े तरीक़े सां अफ़साना, अहिड़े तरीक़े सां ई ड्रामा।
हाणे हुन खां बाद में ॿियो असांजो टॉपिक आहे सफ़रनामा। हाणे सफ़रनामनि में जेको आहे न, हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंखे असांखे पढ़णो आहे, उहो आहे अल्ताफ़ शेख साहब। ठीकु आहे, अल्ताफ़ शेख साहब। त हाणे हुन जा पूरा सफ़रनामा जेको आहिनि त असांखे न आहिनि पढ़णा, सिर्फ़ु असांखे जेको आहे त उन में जेके हुननि जे सफ़रनामनि जूं ख़ूबियूं आहिनि उहे पढ़णियूं आहिनि। लाइक उन्हनि में वतन परस्ती आहे, ऐं हुन में जेको आहे त जोग्राफ़ी जो इल्मु आहे, पहाका आहिनि, सिंधी ॿोली इस्तेमालु मतिलबु सुहिणी सिंधी ॿोली इस्तेमालु थियल आहे। पोइ कुझु असां सफ़रनामनि जा नाला यादि कंदासूं। ठीकु आहे, त इहो पूरो हुयो सिलेबस। तव्हांजो जेको आहे न, हिन सिलेबस मां काॾे बि सवाल न वेंदो। हाणे जेकॾहिं वरी ॿीहर हिकिड़ो जेकॾहिं असां रिकेप वठूं त ॾिसो, पहिरियों सुवाल तव्हांजो हुयो, पहिरियों जेको सुवाल आहे तव्हांजो अदीबनि मां थी वियो हुयो, ऐं जेकॾहिं असां ॿिए सुवाल जी ॻाल्हि कयूं त ॿियो सुवाल तव्हांजो दोरनि मां थी वेंदो, टियों सुवाल तव्हांजो जेको आहे त शाइरनि मां थी वेंदो। सैयद साबित अली शाह, ईअं त बाबा काफ़ी सारा आहिनि। सिर्फ़ु असां CS ऐं FPSC जे पैटर्न वाइज़ जॾहिं तयारु कंदासूं त जेके जिन मां फ्रीक्वेंटली सुवाल पुछा वञनि था उहे ई जेको आहे न, छाकाणि असांखे सिंधीअ में काई MPhil न आहे करणी, काई PhD न आहे करणी, असांखे पेपर पॉइंट ऑफ व्यू खां तयारु करिणो आहे। ठीकु आहे, बाक़ी उन खां अलावा जेको आहे त ॿियो जीअं हाणे कुझु जेके हूंदा आहिनि के ड्रामो जेको आहे त ॾेई छॾींदा आहिनि, त के ड्रामे जो जेको आहे त हवालो ॾियो, को अफ़सानो ॾेई छॾींदा आहिनि, कोई नॉवल ॾेई छॾींदा आहिनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल नॉवल ते सवाल अचे ऐं बाद में नॉवल ॾेई छॾीनि त जेको सांगड़। ठीकु आहे, त हाणे ही सिलेबस आहे। पहिरें टॉपिक खे असां कवर करे वियासीं। उन खां बाद में ॿियो सिंधी लोक अदब आहे, जंहिं मां तव्हांखे 2 शख़्सियतूं ॿुधायूं सिंधी लोक अदब में जिन कमु कयो आहे। उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं ॿुधायूं, हिकिड़ो त डॉक्टर नबी बख्श बलोच ॿुधायो आहे। उन खां बाद में जेको ॿियो ॿुधायो मूं उहो डॉक्टर अब्दुल करीम सतेलो ॿुधायो आहे। असां पाण हिननि जूं डेफिनेशन्स बि पढ़ंदासूं ऐं हिननि जा मिसाल बि। उन खां बाद में सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर, इहे दौर बि असां करे चुकासीं। उन खां बाद में जेकी क्लासिकल शाइर आहिनि, जिन में काज़ी काज़न आहे, शाह अब्दुल लतीफ़ पिटाई आहे, ख्वाजा मोहम्मद ज़मान, ही जेके सभु शाइर आहिनि, इहे जेको सचल सरमस्त ताईं पाण पढ़ंदासूं। उन्हनि खां बाद में जेके शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, जॾहिं पाण शाइर पढ़ंदासूं त इहे सिन्फ़ूं तव्हांजूं पाण ई कवर थी वेंदियूं। ऐं उन खां बाद में जेके असांजा जदीद दौर जा जेके शाइर आहिनि, उहे बि जेको आहे त असां पाण जेको आहे त सिलेबस में जेको आहे त कवर कंदासूं। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में ॿियो आहे सिंधी नसर निगार आहिनि, जिनमें काको बीरूमल आहे, होलचंद मूलचंद गुरबख्शाणी आहे, मिर्ज़ा कलीश बेग आहे, उमर बिन दाऊद पोटो आहे। हाणे इहे सभु जेके आहे न कवर करण जी ज़रूरत कान्हे। जेके हिननि मां तव्हांखे ॿुधाए चुकमि, जेके फ्रीक्वेंट पुछा वेंदा आहिनि, लाइक नबी बख्श बलोच आहे, गुलाम अली अलाना आहे, मोहम्मद उस्मान डेपलाई आहे। ठीकु आहे, जदीद जेको नसरी अदब आहे, नॉवल पाण जेको आहे त हुननि जा दौर, नॉवल ऐं अफ़साने में कहिड़ो फ़र्क़ु आहे, पाण इहो बि कवर कंदासूं। उन खां बाद में ड्रामो, सफ़रनामो ऐं अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा पढ़ंदासूं। अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि में कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि उहे पढ़ंदासूं। ऐं उन खां बाद में ॾिसो, ही जेको आहे न इम्पोर्टेंट आहे। जॾहिं तव्हां सिंधी पेपर ॾींदा आहियो न CS जो, त तव्हां इलाही परेशान थी वेंदा आहियो। हाणे हितां तव्हां गौर सां ॿुधिजो, काफ़ी सारा स्टूडेंट बि चवंदा आहिनि त मैडम सवाल में को नॉवल था ॾेई छॾनि, को अफ़सानो था ॾेई छॾनि। हाणे ॾिसो, हिननि में कोई नॉवल अफ़सानो न, हिते कुझु मजमूआ लिखियल आहिनि। ॾिसो, ज़ीनत आहे, सांगड़ आहे, ठीकु आहे, कुझु आहिनि जिन जो तव्हांखे जेको आहे न थोरी बसि समरी पढ़णी आहे, तव्हांखे ख़बर हुजे त हीउ नॉवल छाजे बारे में आहे, हिन जो लेखक केरु आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु ई अफ़साननि जा वरी जेको आहे त तव्हांखे मजमूआ ॾिना विया आहिनि। तव्हांखे सभु जेको आहे न जेको आहे त अफ़साना न आहिनि कवर करणा, बसि ही जेको आहे न तव्हांखे कवर करणा आहिनि। ठीकु आहे, ॿियो आहे ड्रामनि जा कुझु मजमूआ आहिनि, जिन में लैला मजनू आहे, ठीकु आहे, शहज़ादो बेराम आहे। हाणे ॾिसो, हिन में हिननि मां ई जेको आहे न कोई ड्रामो पुछी वठंदा, त उन्हनि मां तव्हां जीअं ॾिसो, काकमल ड्रामो आयो हुयो CS 2023 में, आई बिलीव। हाणे जेको मूमल राणे जी कहाणीअ ते आहे, बदनसीब थरी आहे। ठीकु आहे, त इन्हनि जो थोरियूं तव्हांखे समरीज़ ॾिसणियूं आहिनि। ऐं उन खां बाद में इहो ई जेको आहे न सिंधी ॿोली जो बुणबुण त पाण मथे जेको आहे त डिस्कस करे आया आहियूं। ऐं बाक़ी ही आहे सिलेबस, सिंधी अफ़सानो, सिंधी नॉवल जेको आहे त पाण ऑलरेडी डिस्कस कया आहिनि। त इहो तव्हांजो 15 ॾींहंनि में न आराम सां सिंधी सभु जेको पेपर आहे CS जो तयारु थी वेंदो सुठे नमूने सां। ऐं तव्हांजा जेके 4 सवाल आहिनि उहे परफेक्ट तव्हांजा 4 सवाल थी वेंदा। बसि तव्हांखे इन में इहो मतिलबु ख़्यालु रखिणो हूंदो आहे त तव्हां सिंधी थोरी सही लिखो।
तव्हांखे काफ कलम ऐं काफ कुते जो फ़र्क़ु नज़र अचे, खे खचर ऐं खे खट जो फ़र्क़ु ख़बर हुअणु खपे। ऐं ॿियो त तव्हांजी जेका सवालनि जी लेंथ आहे उहा लेंथ बि सुठी हुअणु खपे। मतिलबु जेका पहिरें सवाल जी लेंथ आहे उहा ॿिए जी बि लेंथ हुजे, टे जी बि लेंथ हुजे, चोथे सवाल जी बि लेंथ हुजे। जॾहिं तव्हांजी लेंथ जेको आहे त इक्वल हूंदी त यू विल गेट गुड मार्क्स इन सिंधी। उन खां अलावा तव्हांजा MCQs बि तयारु हुजनि। MCQs ॾिसो जॾहिं तव्हां पाण थ्योरी प्रिपेयर कयो था पिया त थ्योरी में तव्हांखे MCQ इहो ई पुछियो वेंदो आहे न त बाबा नसीब थरी नॉवल कंहिंजो लिखियलु आहे। ठीकु आहे, मोहम्मद इस्माइल उर्साणीअ जो। ॾिसो हितां ई तव्हां लिखो, हिननि खे यादि करे वठो, साम्हूं हिननि जा जेको आहे त लिखिया पिया आहिनि। हाणे लाइक काकमाला न शमशेर हैदरी जो आहे, बसि तव्हांखे इहो ख़बर हुजे त हीउ जेको काकमहल ड्रामो आहे कंहिंजो लिखियलु आहे, शमशेर हैदरी। छाजे बारे में आहे? मूमल राणे जे बारे में। हाणे कहिड़ो माण्हू हूंदो सिंधी जंहिंखे मूमल राणे जी कहाणी ख़बर न हूंदी? त ज़रूरी न आहे त तव्हांखे इहो नॉवल, अफ़सानो या ड्रामो पढ़णो आहे या ॾिसणो आहे ड्रामो पूरो। न, बसि तव्हांखे जेको आहे त उनखे थोरी ख़बर हुजे, उनजी समरी ख़बर हुजे, उनजी स्टोरी ख़बर हुजे, या वरी जेको आहे त उनजो जेको लेखक आहे उहो बि ख़बर हुअणु खपे त तव्हां आराम सां जेको आहे त उनखे लिखी सघो था। इहो त तव्हांजा MCQ 15-16 सही वञनि, तव्हांजा चारई सवाल सुठी लेंथ में लिखियल हुजनि त तव्हां 70 खां वधीक मार्क्स अची वेंदियूं, ट्रस्ट मी। तव्हां सवालनि जी लेंथ घटि लिखंदा आहियो ऐं जेको आहे त तव्हां लिखंदा आहियो त लैला मजनू जेको ड्रामो आहे उहो त मोहम्मद उस्मान डेपलाई लिखियो आहे। बाबा तव्हां छा था सम्झो त जेको चेकर आहे उहो चरियो आहे, हुनजी सिंधी न आहे पढ़ियल, हुनखे ख़बर न आहे त लैला मजनू ड्रामो मिर्ज़ा कलीज बेग जो लिखियलु आहे या मोहम्मद उस्मान डेपलाई जो लिखियलु आहे। जॾहिं तव्हां अहिड़ा वॾा ब्लंडर कंदव त ऑब्वियसली पोइ तव्हांखे मार्क्स कीअं मिलंदियूं? इहो ई त रीज़न आहे त सिंधी में माण्हू फेल था थियनि। बसि सिंधियुनि जो इहो हूंदो आहे त सिंधी चेकर हूंदो पेपर खे चेक करण वारो, ऐं पाण सिंधी जीअं बि लिखंदासीं असांखे सिंधी चेकर त बसि मार्क्स ॾेई छॾींदो। न बाबा, जेका तव्हां अप्रोच IR लाइ अडॉप्ट कयो था, जेका अप्रोच तव्हां यूरोपियन हिस्ट्री लाइ कयो था, जेका तव्हां क्रिमिनोलॉजी लाइ कयो था, सेम अप्रोच हिते बि अप्लाई कयो न। एतिरो ई टाइम हुननि खे ॾियो, एतिरा ई जेको आहे त हिन लाइ बि बुक्स पढ़ो। मेम सिंधी ऑप्ट ई नथा कनि छोकिरा, न सिंधी ऑप्ट करणु खपे। सिंधी स्कोरिंग आहे, सिंधी जेके बल्कि लैंग्वेज वारा जेके बि सब्जेक्ट आहिनि उहे ऑप्ट करणु खपनि। बुक्स मां बस सजेस्ट करे चुकी आहियां, उन खां बाद में ट्रांसलेशन वारो सवाल करणु ज़रूरी आहे। एंड मैंने आसान सिंधी कॉलेज में पढ़ी थी, मुझे ज़्यादा सिंधी पर ग्रिप नहीं है। जॾहिं तव्हां कॉलेज में सिंधी पढ़ी आहे, तव्हांजी मीडियम स्कूलिंग मीडियम जे करे सिंधी रही आहे त तव्हांखे त ऑप्ट ज़रूरु करणु खपे। एंड सोर्सिस ॿुधाइजो, बाबा मां ॿुधाए चुकी आहियां। उन खां बाद में यू आर वेरी हम्बल, थैंक यू सो मच। मैडम ट्रांसलेशन वाला वो भी मैं जवाब दे चुकी हूँ। ओके बिलाल, नो इशू, समटाइम इट हैपेंस। मैं मठे 9 पेज लिखण लाइ मटीरियल बि त हुजे न। मटीरियल हूंदो बिल्कुलु महती, मटीरियल हूंदो छो न हूंदो? तव्हांजो सुवाल उहो 10 पेजनि ते बि वञी सघे थो। मतिलबु ॾिसो न, जॾहिं पाण क्लासिस अॻिते हलंदा पंहिंजा त हिकिड़ो क्लास मां उहो बि रखंदी आहियां जंहिंमें तव्हांखे क्वेश्चन हल करण जो मतिलबु तरीक़ो ॿुधाईंदी आहियां न। तव्हां पहिरीं तव्हां सवाल लिखो था, हुनजो तारुफ़ करण खां बाद में हुनजी सवाह उमिरि लिखो था। फॉर एग्ज़ाम्पल असां सवाल वठूं था, मिसाल वठूं था नबी बख्श बलोच जो ॿियो पैराग्राफ थी वियो तव्हांजी सवाह उमिरि। सवाह उमिरि में इहो हूंदो आहे त हुनजे ॼमण जी तारीख़, हुनजी एजुकेशन, पूरो जेको आहे त हुनजो हवालो ॾिबो आहे। पोइ टीं जेका असांजी हेडिंग हूंदी आहे हुन में जेका सवाल पुछियो वेंदो आहे, लाइक जेकॾहिं नबी बख्श बलोच आहे त सिंधी लोक अदब ते सवाल पुछियो वेंदो आहे त तव्हांजो हुन में 10 खां 12 हेडिंग्स ठही वेंदियूं आहिनि। पोइ तव्हांजा उहे आराम सां 10 पेजिस थी सघनि था। मटीरियल बिल्कुलु हूंदो, छो न हूंदो? ॾिसो न, MCQ जो त इहो हिकु पहलू आहे न त तव्हां बुक्स आहिनि, बुक्स जा अथर आहिनि, सभु 20 जो 20 MCQ त हुन मां कोन ॾींदा न। वधि में वधि 2 MCQ ईंदा, हुन मां 3 MCQ हूंदा। त ॾिसो तव्हां ॿिया बि लाइक तव्हां जॾहिं सिंधी अदब जा दौर पढ़ो था त कुझु MCQ हुन मां बि ईंदा आहिनि, लाइक पहिरियों शाइर कहिड़ो हुयो, ऐं जेको आहे त पुराणे दौर में
शेर खे छा चइबो हुयो, गाहु ऐं भागोभान, माई मरखा, मतिलबु अहिड़ा बि MCQs जेको आहे त ईंदा आहिनि। सूरत तख्ती जो बुनियाद कॾहिं पियो ऐं उनखे सिंधीअ खे सरकारी ज़बान जेका आहे दफ़्तरी ज़बान जो दर्जो कॾहिं मिलियो। त मतिलबु इहे जॾहिं तव्हां थ्योरी पढ़ंदा न त तव्हां उन सां गॾोगॾु MCQs बि प्रिपेयर कंदा वञो। हाणे ॾिसो इहो ज़रूरी न आहे त सिर्फ़ु बुक्स ऐं उनजा आथर पुछनि, वधि में वधि 2 बुक्स पुछंदा, 3 पुछंदा, पूरा 20 MCQs उन ते कोन ईंदा। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।